अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे त क़ुरान शरीफ़ जेको अलाह जो कलाम आहे, इन में वॾो तासीर आहे। जेकॾहिं इंसानु हिन खे पंहिंजी ॿोलीअ में पढ़ंदो न, ज़रूरु तब्दीली ईंदी। सिर्फ़ु तब्दीली उन्हनि में न ईंदी जेके पथर आहिनि या इंसान न आहिनि, या जेके इंसानियत खां किरी जानवर थी विया आहिनि, उन में तब्दीली न ईंदी। अॼु मां उन्हनि शख़्सनि जो ज़िक्र कंदुसि जिन जी ज़िंदगी तब्दील थी रुगो हिकिड़ी आयत उन्हनि खे चंबड़ी पई, हिकिड़ी आयत ते गौर करे चंबड़ी पई, ऐं सभई सचूं कहाणियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद। हे सभु वरितो वियो आहे हिन तां लियदब्बरू आयाती, क़ुरान खे सम्झी पढ़ो। अल्लाह फरमाए थो त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, लक़द सरफ़ना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरान मिन कुल मसल। चए थो हिन क़ुरान शरीफ़ में असां इंसान खे सम्झाइण लाइ हर क़िस्म जे तरीक़े जा मिसाल बयानु कया आहिनि, त जीअं हुनखे ॻाल्हि सम्झ में अची वञे। अबा अक्सर नास इला कफ़ूर, लेकिन अक्सरियत माण्हू ॿुधनि ई क़ुरान कोन था, तंहिंजे करे इनकार था कनि। असुलु इशू इहो आहे त माण्हू क़ुरान खे माना था पढ़नि ई कोन था। अलाह चए थो मां त तव्हांखे सम्झाइण लाइ सभु क़िस्म जा मिसाल बयानु कया। क़ुरान न सिर्फ़ु इंसाननि ते असरु थो करे, पर हर शइ ते असरु थो करे। पहाड़ आहिनि, अलाह ताला फरमाए थो लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहू ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। चए थो जेकॾहिं मां क़ुरान जो पहाड़ ते लाहियां न, त क़ुरान जे मानाउनि खे ॾिसी, क़ुरान खे ॾिसी ख़ौफ़ में हो टुकर टुकर थी वञे। व तिलकल अमसाल नज़रिबुहा लिन्नास, चए थो हीअ मिसाल मां तव्हां इंसान लाइ बयानु थो कयां, लअल्लहुम यतफ़क्करून, त तव्हां सोचियो त तव्हां ते असरु चवंदो क़ुरान करे। जिन्हनि जो मिसाल वठो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी निमाज़ किथे पढ़ी पे त अलाह थो चए इज़ा सरफ़ना इलैक नफ़रन मिनल जिन। अलाह ताला रस्तो वठियो पियो वञे त अलाह जो रस्तो मोड़ायो ऐं उतां लंघिया जिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी निमाज़ पे पढ़ी। अची बीही रहिया यस्तमीउनल क़ुरान, त जीअं क़ुरान ॿुधनि। फलम्मा हज़रू, जॾहिं उते पहुता, काल अंसितू, त पंहिंजे जिननि खे चऊं त ॻाल्हायो न, चुप करे ॿुधूं त छा थो चवे। फलम्मा कुज़िय, जीअं ई नबी रसूल सल्लल्लाहु निमाज़ ख़तमु कई, जेको बि टुकुर क़ुरान जो ॿुधनि, वल्लौ इला क़ौम मुंज़रिन, इन्हीअ टुकर हुननि ते एॾो असरु कयो जो वञी पंहिंजे क़ौम में चऊं त असीं मुस्लमान थी आहियूं ऐं तव्हांखे हींअर ॾसियूं था त क़ुरान छा थो चए। रुगो हिकिड़ी घणो ॿुधो हूंदनि, 2-3 रुकू ॿुधा हूंदनि, इन्हीअ हुन ते असरु कयो। तंहिंजे करे हाणे अचूं था त कीअं हिकिड़ी आयत इंसान खे तब्दील थी। हाणे हीअ हिकिड़ी आयत आहे, चए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वस्तईनू बिस्सब्र वस्सलात। चए थो जेकॾहिं तव्हांखे परेशानी आहे न, त हिकिड़ो त मुड़ुसु माण्हू थियो ऐं ॿियो निमाज़ खां मदद वठो। इन हाल कबीरतुन इला अलल ख़ाशिन, इहो कमु सवलो कोन्हे, ॾुखियो आहे, पर उन्हनि लाइ सवलो आहे जेके अलाह खां डिॼनि था। जे तव्हांखे परेशानी आहे, टेंशन आहे, त तव्हां निमाज़ खां मदद वठो ऐं सबुरु करे मुड़ुसु माण्हू थियो। इहा हिकिड़ो शख़्स हो, हीउ मां जेको हिन किताब मां खयो आहे, चए थो कुन त मुतहाविना फ़ी अमर सलात, चई मां ॾाढी सुस्ती कंदो हुउसि निमाज़ में। आई शफ़ी ज़ईक, ऐं मुंहिंजी ज़िंदगी ईअं परेशानियुनि में पई गुज़रे। व तमर बि अमात व मशाकिल ला ताक़िल बि आहे, चई एॾियूं मुंहिंजे मथां मुसीबतूं मुश्किलूं हुयूं जो मूंखे लॻे पियो त मूंखे ताक़त कान्हे का। व अतमनी अजिद हलनि, ऐं मां कोशिशि में होसि त को हिन जो मसइले जो हलु निकिरे। वफ़ी अहद अयाम, चई हिकिड़े दफ़े बाय चांस मां हीअ क़ुरान जी आयत ॿुधी, कहिड़ी वस्तईनू बि सब्र व सलाह। त चई त जॾहिं मां आयत ॿुधी जंहिंजी माना आहे त जेकॾहिं परेशानी अथव त मदद वठो सबुर खां ऐं निमाज़ खां। फ़न तबहत, त मां डिॼी वियुसि। त कुल तिल नफ़्सी, चए थो मां पंहिंजे पाण खे चयो इन रबी याबुरनी, अलाह ताला मूंखे आर्डर थो करे क़ुरान में
अन अस्तईन बि सबरी सलाह त तूं न सब्र खां निमाज़ खां मदद वठि व अन ला अल अज़ाल मुफ़्तरफ़ कान निहायत तफ़रीद फ़ी तालकी बि सलाह चई उन ॾींहं खां पोइ मां निमाज़ खे कोन छॾियो ऐं मुंहिंजा सभु मसइला हल थी विया। इहो वरितई न असरु। वरी हिकिड़ो ॿियो शख़्स आहे, अलाह फरमाए थो अल्लज़ीन आतईनाहुमुल किताब, जंहिंखे बि असां क़ुर शरीफ़ ॾिनो आहे, यरफ़ून कमा यरफ़ून अबा, उन्हनि खे ख़बर आहे त सचो आहे क़ुर ऐं इन सचो सम्झनि था जीअं पंहिंजे पुटनि खे सम्झंदा त मुंहिंजो पुटु आहे। पर इन फ़रीक़नि मिनहुम लयक्तमून अल हक़ वहुम यालमून, पर हिकिड़ा ठग आहिनि उलमाए सू जो क़ुर जूं आयतूं लिकाइनि था ऐं आहिनि आलिम ख़बर अथनि, इन लाइ था लिकाइनि त जे माण्हुनि खे शिरक खां बंदि कंदासीं त ॾोकड़ किथां कमाईंदासीं, बिदतूं ख़तमु कंदासीं त पैसा किथां मिलंदा। इन ते हीउ शख़्स चए थो कुन तफ़ीमा मज़ा गाफ़न लाहियन ला अफ़कर इला फ़ी मसाली, चई मां गाफ़िल ज़िंदगी गुज़ारी ऐं कॾहिं मां पंहिंजे इस्लाह जो फ़िक्रु कोन कयो। ज़ात मरा चई हिकिड़े दफ़े अना उसली मां निमाज़ पढ़ी त समियत इमाम यतलू कोलहू ताला, त इमाम ही आयत पढ़ी कहिड़ी, अल्लज़ीन आतईनाहुमुल किताब, जंहिंखे असां क़ुर पाक ॾिनो आहे, यरफ़ूनहू इन उनखे सुञाणनि था कमा यरफ़ून अबनाहू, जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणंदा। चए थो कुन त मिननि यहफ़िज़ू में किताब अलाह, चई मां बि हाफ़िज़ क़ुर होसि, लाकिनी मुख़्तलिफ़ अमल, पर अमल में सफ़ा पोइते होसि। फ़ख़श क़ल्बी लहा, ऐं पोइ मुंहिंजी दिलि खे ख़ौफ़ पैदा थियो। इहा आयत पढ़ी व मिन ज़ालिक हैन बदात हयाती ततग़य्यर बदात अक्श फ़ी सलाती, चए थो इन्हीअ खां पोइ इन आयत खे सम्झण खां पोइ मुंहिंजी ज़िंदगीअ में तब्दीली आई ऐं पोइ मूंखे निमाज़ में दौरान ख़ौफ़ पैदा थियणु लॻो। वल्लाहुल हम्दु वल मिन्ना, ऐं उन ॾींहं खां पोइ मुंहिंजी हालत तग़य्युर थी वई रुॻो हिकिड़ी आयत ते ग़ौर करण सां। ॿी जाइ ते रब साईं फरमाए थो इनकान ज़ू औसरतनि, जेकॾहिं तव्हांजो को कर्ज़ी आहे ऐं उनखे तकलीफ़ आहे, फ़ नज़रतुनि इला मईसरत, त उन खे ढिर ॾियो। बाबा ठीकु आहे, तोखे पैसा मिसाल तौरु न चयो बाबा मां अप्रैल जी 1 तारीख़ पैसा ॾींदुसि, नथो ॾेई सघे त अलाह थो चए थोरी ढिर ॾियोसि। इन त सदकू, पर जे छॾे ॾियोसि था ख़ैरुन लकुम, इन खां बहितर तव्हांजे लाइ कुझु बि कोन्हे। इन कुंतुम तालमून, जे ख़बर आहे। हे शख़्स थो चवे त अक़रज़ क़रीबन ली 5000 आलाफ रियाल, हिकिड़े पंहिंजे माइट खे मूं 5000 रियाल ॾिना, ऐं पोइ जॾहिं मां हीअ आयत पढ़ी त साम्यता औज़नी अल्लाह ऐं कई ज़ली अहद अकारिबी, ऐं चए थो त मां इहा आयत पढ़ी त अलाह चए थो या ढिर ॾीस या छॾे ॾीस, चई मां हुनखे छॾे ॾिनो ऐं उन जे करे अलाह ताला जेके देरी कान कई, मूंखे लख रियाल जो फ़ाइदो पइजी वियो। तंहिंजे करे हिकिड़ो शख़्स आहे, हिकिड़े शख़्स रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त हिकिड़े शख़्स जी रब सां मुलाक़ात थी त अलाह पुछियुसि त ॾे ख़बर कहिड़ो अमल करे आयो आहीं, चई साईं मूं वटि कुझु कोन्हे को, बसि हिकिड़ो मूं कमु कयो। चई कहिड़ो, पैसो मूं वटि जाम हो, पोइ माण्हू कर्ज़ु खणंदा, पोइ उन्हनि खां कर्ज़ जो वसूली चवंदोसि, जेके पैसे वारा उन खां त वसूली कंदोसि, पर जेके तंग दस्त आहे उन सां थोरो दरगुज़र कंदोसि। त अलाह ताला चएसि थो तो मुंहिंजे बाननि खां दरगुज़र कयो, चई हा साईं, त चई ठीकु आहे, अॼु मां तोखां बि दरगुज़र थो कयां तुंहिंजे अमरनि खे। ऐं इहा कंहिं ख़बर ॾिनी, सही मुस्लिम रसूल आहे, छो त अलाह जे रसूल खे त ग़ैब जूं ख़बरूं हुयूं न सभई। अॼु फ़रिश जिब्राइल ॾसेसि पियो त हीउ वाक़ियो थियो आहे। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मन अंज़र मुयसरन, जेकॾहिं कंहिं तंग दस्त खे कर्ज़ीअ खे मोहलत ॾींदो, कान लहू बि कुल यौमिन सदक़तुन, त पोइ रोज़ानो हुनखे जेतिरो हुन ॾे अमाउंट तव्हांजो रहे थो, तव्हां हुनखे हिकु ॾींहं जी मोहलत ॾिनी आहे त ओतिरो अमाउंट तव्हांजे सदक़े में शामिलु थींदो वेंदो। ब अंज़रू बद हेल ई कान लहू मिसलूफ़ी कोल यौम सदक़तन, ऐं मोहलत ख़तमु थियण खां पोइ तव्हांखे उनजो रोज़ानो एतिरो मिलंदो। उन खां पोइ ॿी आयत अचे थी, अलाह ताला फरमाए थो लन तनालुल बिर हता तुनफ़िकू मिमा तुहिबून, माना तव्हां भलाईअ खे जन्नत खे हासिलु नथा करे सघो जेसि ताईं उन शइ मां ख़र्चु न कंदव जेका तव्हांखे प्यारी आहे। व मां तुनफ़िकू मिन शयुनि, जेको बि तव्हां ख़र्चु कयो था कंहिं बि शइ जो, फ़ इन अलाह बि अलीम, अलाह पंहिंजो रिकॉर्ड रखे थो। हीउ शख़्स थो चवे त हिन आयत मुंहिंजी तब्दीली करे छॾी, कहिड़ी, लन तनालुल बिर हता तुनफ़िकू मिमा तुहिबून, तव्हां भलाई हासिलु नथा करे सघो जेसि ताईं उन शइ मां अलाह जे रस्ते में ॾियो जेका तव्हांखे प्यारी आहे। चए थो फ़ इन मां तामल था, हिन चयो त मां, हीअ अरब आहिनि न, चए थो इन मां, पोइ हाणे माई आहियां मर्द आहे वला आलम, व इन मां तामल था, मां इन आयत ते ग़ौर कयो, खुल ताल नफ़्सी, मूं पंहिंजे पाण जीअ में चयो
अना लन उदखुल जन्नत, चए थो जन्नत त मां कोन वञी सघंदुसि, हता अनफ़क मिमा हुबहू, जेसिताईं उहा शइ अलाह जे रस्ते में न ख़र्चु कयां जेका मूंखे प्यारी आहे। कोन त अहब नौम, मूंखे सभ खां वधीक पैसनि खां प्यारी निंड पियो हूंदो सॼो ॾींहुं सॼी राति। फ़सरत अतरुक मिनहू जुज़न कबीरा, हिन आयत खां पोइ मां चयो जेकॾहिं निंड न क़ुर्बान कंदुसि अलाह लाइ त चई पोइ मां राति जो ॻचु हिसो इबादत में गुज़ारण लॻुसि। व अक़ौम लई तहजद में उथणु लॻुसि। वलम मां अज़फ़, पोइ जॾहिं कमज़ोर थींदोसि चवंदो छॾे सुम्हां थो नथो वञा, अत ज़कर आयत, वरी हिन आयत खे फोॾे पढ़ंदोसि, वरी होश अची वेंदो, वरी मां सुस्ती छॾे ॾींदोसि। हिकिड़ो चए थो त तग़यरत हयाती बि सभु कुझु, चए थो हिकिड़ी ही न आयत मुंहिंजी ज़िंदगी तब्दील करे छॾी। अम हसिबतुम अन तदखुलु जन्नत, अलाह चए थो तव्हां छा ठीको खणे वेठा आहियो त तव्हां जन्नत में घिड़ी पवंदव। वलमा यालम अल्लाहु लज़ीन जाहदू मिनकुम यालम साबिरीन, अलाह ताला तव्हांजो इम्तिहान त वठंदो न त तव्हां में कहिड़ा जिहाद था कनि, कहिड़ा मुड़ुसु माण्हू आहिनि। मुड़ुसु माण्हू माना शेर ख़ुदा, शेर ख़ुदा उन खे चइबो आहे जेको अकुल वारो हुजे ऐं उन खां पोइ क़ुर माना सां सॼो पढ़ी वियो हुजे त पोइ इहो कन्वर्ट थी वेंदो शेर ख़ुदा। शेर ख़ुदा माना मुआशिरे में तब्दीली आणींदो, रुश्वत खे हलणु कोन ॾींदो, एजिटेशन कंदो, वरी अहिड़ा शींहं पाण में गॾिजी जमायत ठाहींदा, मुल्क में तब्दीली अची वेंदी। डॉक्टर इसरार अहमद इहो ई कमु कयो न, चई मां क़ुर जी चकी फेरियां थो, मूंसां हीरा अचे लॻंदा, चए थो मां शींहं थो गॾु कयां। जेकॾहिं इहा 5-10,000 15-20,000 शींहं तयारु थी विया, पोइ इन्हनि खे केरु रोकींदो? हुनजी जेका जान आहे सा तरीअ ते आहे। तंहिंजे करे चयईं त इहा जो मूं पढ़ी त फ़क़त कुंत मुक़सरा, मां हर ॻाल्हि में खोटी कंदोसि, अज़ुन अन अन इल्तिज़ाम सभु, ऐं चवंदोसि त अलाह जे रस्ते ॾाढो ॾुखियो आहे। फ़तदबर हाज़ी आया असरत बि कसीर, अची हिन आयत ते गौर कयुमि त अलाह चए थो जन्नत में ईअं कीअं घिड़ी पवंदे, तुंहिंजी मुड़ुसु माण्हू अलाह ॾिसे त हक़ जे लाइ केतिरो विड़ी थो, कहिड़ो जिहाद थो करी। चिन आयत असरु कयो त फ़क़त माज़ा यूसी बनी मुक़ाबिल मां हसल सहाबा, चए मूंखे छा थींदो, जेको मूंखे इनाम अलाह ॾिए थो उनजे मुक़ाबले में जंहिं दुनिया में जेकॾहिं मूंखे का तकलीफ़ आई त हिन जो मुक़ाबिलो ई कोन्हे को। ऐं चए थो मां हीअ सऊबा अल्लती अमाम, इहा कहिड़ी तकलीफ़ मुंहिंजे साम्हूं लाश आहे, चए थो कुझु न आहे। अहसत अन अलाह शकर अली, इन खां पोइ मां अलाह जो शुकुरु कयो त अल तग़यर यसर मिनी, ऐं मुंहिंजे लाइ अलाह आसानी कई। वफ़नी इल्तिज़ाम बे शर कुल्लहू बेज़िन ताला, पोइ मां इस्लाम ते 100% हलणु लॻुसि इन आयत खां पोइ। हिकिड़ी आयत इंसान खे तब्दील थी करे। तव्हां बि रमज़ान शरीफ़ में अचो था न, क़ुर ॿुधो था न तरावीन में, तव्हांखे बि का न का आयत चंबड़ी पवंदी जेके तव्हांजी ज़िंदगी तब्दील कंदी। अलाह ताला वरी फरमाए थो वल्लाह युरीद ऐं यतूब अलैकुम, अलाह चए थो ॾिसो आऊं त तव्हांजे लाइ चाहियां थो त मां तव्हांजी तौबा क़बूल कयां। चए थो मुंहिंजो दरवाज़ो खुलियल आहे, मां इंतज़ार में आहियां। जीअं चवंदा न त हिकिड़ो शख़्स आहे बुरनि कमनि में आहे, ऐं त नबी साईं फरमायो त जेकॾहिं उहो शख़्स दीन ते अचे थो त जेका हिकिड़ो चईंदे उनजी ख़ुशीअ जो अंदाज़ो लॻायो त हिकिड़ो शख़्स आहे रेगिस्तान में थो वञे, उतां उनजो उठ जेको सो रसी छिनाए भॼी वियो, उनजे मथां पाणी बि मानी बि सभु हे विच रेगिस्तान में वेठो आहे। हाणे त मौत पको आहे, उठ नबे कोन थो, ऐं वेठो आहे अफ़सोस में, ऐं उस अथसि मथां, ओचितो उठ अची वञे त केॾो ख़ुशि थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको इंसानु अलाह ॾे मोटी अचे थो न, अलाह खे इन खां वधीक ख़ुशी थी थिए उन इंसान जी। तंहिंजे करे चए थो वल्लाह युरीद, अलाह त इंतज़ार में आहे, अलाह चाहे थो ऐं यतूब अलैकुम त तव्हांजा गुनाह माफ़ु करे। व युरीदुल लज़ीन यतबिऊन शहवात अन तमीलू मैलन अज़ीमा, बाक़ी जेके चवंदा बुरायूं करणंदा उहे चवंदा त तव्हां बि उन्हनि जहिड़ा थी वञो। तंहिं ते ही शख़्स चए थो त मां आयत पढ़ी बाद सुलूकी तरीक़ इस्तिक़ामत हजरनी करी, चए थो मूंखां जेको आहे न सही रस्तो मूंखे छॾे वियो। वल अमनी बईद, ऐं मुंहिंजे अमुन बि कोन हो, मुंहिंजे दिलि में सुकून परे हो। अहसस बिल वहशा, बसि मां ॼणो वहशी महसूसु कंदो हुउसि पाण खे। बदात बिलूम नफ़्सी, ऐं मां पंहिंजे पाण खे इल्ज़ाम ॾियणु शुरू कयो। फी योम बलग अमुर मुबलग हो अना अकरा हज़बी, चए थो हिकिड़े ॾींहुं क़ुर खोलियुमि त आयत साम्हूं आई, जंहिंजी माना आहे त अलाह ताला चाहे थो त अलाह तव्हांजी तौबा क़बूल करे, ऐं जेके बुराईअ वारा माण्हू तव्हांजा दोस्त आहिनि उहे त चवंदा तव्हांखे बि ख़राबु कनि। चए थो फ़आद सुकून इलाह कल्बी, इहा चए थो आयत ॿुधी मुंहिंजे दिलि खे सुकून थियो। व अहसस बि बर्द यकीन, ऐं यकीन जी थधि मुंहिंजे दिलि में घिड़ी वई, ऐं मां हिन ते अमल करणु लॻुसि। हिकिड़ी आयत आहे न, इंसान खे तब्दील करे थी छॾे। वरी हिकिड़ो शख़्स आहे चए थो त कुंत वाक़िया फ़ी ज़ंब यशक अला तर्क, चए मां अहिड़ा गुनाह में फाथल हुउसि जो छॾे न पियो सघां। भई फ़कुल मरा अर्तकबहू यत मलकनी शऊर बि ज़ईक शदी, जॾहिं बि कोशिशि पियो कयां त बसि मूंखे सख़्तु तकलीफ़ पई थिए हिनखे छॾण ते।
फ़ी अहदल अयाम हिकिड़े ॾींहुं फ़तहत मुज़ियात क़ुर शरीफ़ खोलियमि, पोइ इहो क़ुर पढ़ियमि। छा लिखियलु आहे? यस्तख़फ़ून मिनन नास, चए थो माण्हुनि खां त लिकी गुनाह कयो था, माण्हुनि खां डिॼो था। वला यस्तख़फ़ून मिन अल्लाह वहू माहुम, जॾहिं की अलाह खां नथा लिकी सघो, उन खां डिॼो नथा जॾहिं को तव्हां सां गॾु आहे। चए थो न मां तव्हांजी साह जे रग खां वेझो आहियां। माना तव्हां बुराई कयो था, रुश्वत खाओ था, चोरी कयो था, माण्हुनि खां लिकी था कयो त केरु ॿुधी न वठे। ऐं चए मां जेको तव्हां सां गॾु आहियां उनजो तव्हांखे ख़ौफ़ ई कोन थो थिए। त चए थो यरतल उहद करात बि सौत मोहसन जिदन, चए थो इन आयत खे वरी मां सुहिणे तकरे सां वरी पढ़ी। कीअं? यस्तख़फ़ून मिनन नास वला यस्तख़फ़ून मिन अल्लाह वहुव माहुम, चए थो इन मां उनखे पढ़ियो। ऐं फ़ख्शर जिस्मी, त मुंहिंजे वार जेके न कांडार ॼण लॻा। व कान ज़ालिकल यौम हद फ़ासिल बैन मईसा व इना वैला, चई इहो ॾींहुं हो जॾहिं मां पंहिंजी बुराई छॾी ऐं मां नेकीअ जे रस्ते ते हलियो वियुसि। छा असां ते असरु कोन थो थिए? जबलनि ते असरु थिए, जिन्ननि ते असरु थिए। हिकिड़ो हिकिड़ो मायूं हिकिड़ी आयत ते तब्दील थी वञे। ॿी जाइ ते अचे थो, अलाह फरमाए थो वमा यफ़ अल्लाह बि अज़ाकुम, अलाह चए थो ॾिसो ॻाल्हि ॿुधो, पर तव्हांखे जहिड़ो अज़ाब अचे, मुतरका लॻनि, गंदो पाणी तव्हांखे मां पियारियां, सड़ो वरी तव्हांखे ठाहियां, वरी सड़ो, अलाह चए थो मूंखे कहिड़ो फ़ाइदो आहे? मां यफ़ अल्लाह बि अज़ाकुम, अलाह तव्हांखे अज़ाब ॾेई हुनखे छा मिलंदो? इन शकर तुम, बशर्ती की तव्हां अलाह जी नेमतूं खाई शुकुरु कयो। व आमन तुम, अलाह जे किताब ते ईमान आणे इन ते अमल कयो। व कान अलाह शाकिरन अलीमा, जेके शुकुरु कनि था अलाह उनखे ॼाणे थो। हीउ शख़्स चए थो त कुंत अस्तग़फिर व अतूब इस्तिमरार, जॾहिं मां अक्सर तौबहूं कंदो हुउसि, लेकिन जानी शैतान क़ाइलन, शैतान मूंखे दिलि में विस कयो। चईं कुल हाज़ा इस्तिग़फ़ार, चईं एॾो लॻो पियईं इस्तिग़फ़ार में, वला फ़र्ज वला इजाबा, केरु थो तुंहिंजो ॿुधे? अलाह ॿुधे थो छा? जे ॿुधे थो तोखे जवाबु ॾिनो अथई। फ़तरक़्तु वसावसहू, ऐं मूंखे हिन वसीफ़े में विझी छॾियईं त छाजी तूं तौबहूं करीं, छाजे लॻो पियो आहीं? व करात रिसाला अज़ीम, ऐं पोइ जेको आहे सो मां हे क़ुर खे पढ़ियो। वमा यफ़ अल्लाह बि अज़ाकुम, अलाह तव्हांखे अज़ाब ॾेई छा कंदो? इन शकर तूं आमन तुम, जे तव्हां शुकुरु कंदो, ईमान आणींदो। फ़कुल, त पोइ मूं चयो नाम, हा अल्लाह इन रबना लग़नियन, वाक़ई अलाह त जेको सो बेपरवाह आहे, उनखे कहिड़ी मुंहिंजी परवाह आहे। वन तज़ीबना, जो असांखे अज़ाब ॾिए। इन मां हीअ ज़ुनूब अल्लती नसीना कसीरन में न अदमत इस्तिग़फ़ार, चई इहो ॾोह असांजे गुनाहनि जो आहे, भई अलाह खे कहिड़ी परवाह आहे। चए थो पोइ उन खां पोइ मां इहा ॻाल्हि छॾे ॾिनी, ऐं मूं चयो त न, मूंखे तौबह बि करणु खपे, इस्तिग़फ़ार बि करणु खपे। हिकिड़ी औरत ई जेका आदत अथसि त घर में ॿारनि सां रड़ियूं कंदी, थेलो खण, जुती पाए, हे कर, आवाज़ माना पाड़े में बि वेंदो, औरतुनि जी आदत आहे। चए थो मुझे बच्चों की वजह से चीख चीख कर बोलने की आदत पड़ गई थी। एक दिन मस्जिद में एक आलमा के दरस के दौरान मैंने आयत सुनी। कहिड़ी आयत आहे? वक़्सिद फ़ी मशीक, माना टेगर करे न हलो, माना हीअं जीअं हलंदा आहिनि वॾा माण्हू, वरी हीअं हथ कंदा आहिनि, वरी हीअं करे चवंदा आहिनि, माना ॿियनि खां मुख़्तलिफ़ लॻूं। वग़्दुद मिन सौतिक, आवाज़ झको कयो। इन अनकरल अस्वात ल सौतुल हमीर, रड़ करे ॻाल्हाइण, गॾह जो कमु आहे जेको हींग कंदो आहे, माना हींगू न कयो, थधा ॻाल्हायो। चए तो उसके बाद जब भी मेरी आवाज़ बुलंद होती थी तो मैं खुद को एक जानवर की मानद महसूस करती थी। जॾहिं मां रड़ कंदी हुअसि, अड़े मां गॾह त न आहियां जो हेॾो मां हींग थी कयां। उस एक आयत ने मुझे सुकून बख़्श दिया। हिकिड़ी आयत हुन खां रड़ियूं ख़तमु कराए छॾियूं। ऐं असांखे बि रड़ियूं न करणु खपनि, गॾह त न आहियूं असां, छो त क़ुर थो चवे त हिकिड़ो त पंहिंजो हलो निमाणा थी, अहिड़े नमूने सां न हलो जो तव्हांजी वॾाई ज़ाहिर थिए, पोइ ज़ात जे करे, पैसे जे करे, मिनिस्ट्रीअ जे करे हलो निवड़त सां। ऐं पंहिंजी आवाज़ खे झको करे हींगू न ॾियो, ॻाल्हाइण में रड़ न कयो, छो त बुछड़े में बुछड़ो आवाज़ु गॾह जो आहे। हिकिड़ी औरत चए थी त जॾहिं मां मस्जिद में दरस लेने जाती थी तो हे सॼे मां हवाला ॾिना आहिनि, ॾिसो मुंहिंजी हिन में का बि ॻाल्हि कान्हे। मेरे शोहर ने तलाक दी और मैं सामान बांधे लॻी तो क़ुर की आयत मेरे ज़हन में आई। जॾहिं हिते असां वटि माईअ खे जॾहिं तलाक मिले थी त मिंट में ट्रपड़ वेड़े चवंदी वञा थी बाबे जे घर या भाउ जे घर, इन आहे न। चई थी जॾहिं हुन मूंखे चयो मां सामान ॿुधणु लॻसि, पर जॾहिं मस्जिद में जेको दर्स वठनि उन आख़िरी में मूंखे हिकिड़ी क़ुर यादि आयो। छा थो चवे क़ुर साईं? क़ुर थो फरमाए या अय्युहन नबी, ए नबी साईं, इज़ा तलक तुम निसा, जेकॾहिं तव्हां तलाक जो औरत खे या तुंहिंजी उम्मत जा माण्हू हुजनि, तलिकू हुन इद्दत हिन, त इहा तलाक में हुनखे इद्दत करणी आहे। व अहसुल इद्दत, उहे ॾींहं ॻणियो, माना 3 हेज़ या 3 महीना। वतकुल्लाह रबकुम, इन मामले में ख़ुदा खां डिॼो।
ला तुखरिजू हुन मिन बुयूत हिन, जॾहिं तव्हां तलाक ॾिनी आहे हुनजी इद्दत त उनखे घर मां न कढो, ईअं न चई वञी पंहिंजे पीउ जे घर भाउ जे घर, मना थो करे। ला माना ख़बरदार, तलाक ॾियण खां पोइ औरत खे ईअं न चओ त घर वञी निकिरी वञ। वला यख़रुजन, ऐं औरत बि पाण न टपड़ वेड़े वञे, ॿिन्ही खे मना आहे। इला ऐं याती न बि फ़ाहिशत मुबैना, बाक़ी जेकॾहिं हुन में का तव्हां बुराई ॾिठी आहे ऐं पकड़ियो अथव सो ॿी ॻाल्हि आहे, पोइ त कोन रही सघंदा। लेकिन जेकॾहिं तलाक ॾिबी आहे त उनखे घर मां न कढिबो जेसिताईं हुनजा 3 मेंसिस या 3 महीना पूरा थियनि। ऐं औरत खे चए थो वला यख़रुजन, तूं बि न निकिरजांइ। ऐं उन खां पोइ छा थियो त चई त मां टपड़ वेड़े ऐं वरी बैग रखे छॾी त क़ुर थो मूंखे चए तूं न निकिरो। भले मूंखे मुड़ुसु तलाक ॾिनी आहे, मूंखे नफ़रत आहे, पर हाणे अलाह जो त हुकुम मञा। सो चई त मां चयो त न, ऐं मां हिते रहां थी। शोहर चाहे पियो, चाहता था कि मैं बाप के घर जाकर इद्दत गुजारूं, लेकिन मैंने अल्लाह के हुक्म पर अमल किया, घर छोड़ने से जवाब दे दिया, लेकिन अल्लाह के फजल करम से इद्दत के दौरान ही हमारी सुलह हो गई। ही आहे अल्लाह जूं हिकमतूं। ही आयत हिकिड़ो शख़्स पढ़े थो, चए थो त मिन अज़म अशिया अलती कान तसदनी अन तौबा, चए थो त मां तौबा खां परे होसि। तलबीस शैतान अलाफ़ी कुनूत में रहमत लाइ, मूंखे शैतान जेको आहे सो वहम पियो त अलाह रहम कोन कंदो, हाणे तूं बुराई थो करी, हाणे छॾे ॾिए ॻाल्हि खे। अनी साहिब ज़म ला युग तफ़ुर, मां गुनाहगार होसि तंहिं करे तौबा कोन कंदोसि। पर जॾहिं मां हीअ आयत पढ़ी, कहिड़ी, छा थो चए, लक़द कफ़र लज़ीन कालू इन अल्लाह सालिस सलासतन, हे जेके ईसाई चवनि था त अलाह 3 आहिनि, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं जेको सो जिब्रील अलैहिस्सलाम ऐं ख़ुदि अलाह माना पीउ हुनजो। हिंदू बि 3 अलाह रखियो वेठा आहिनि, उन्हनि जा बि 3 आहिनि, उन जूं 3 मूर्तियूं ठहियलियूं आहिनि। ऐं विष्णु जेको आहे सो इहो आहे अलाह अज़ाब जो, ऐं शिव आहे जेको सो रिज़्क़ जो, ऐं ब्रह्मान माना जेको पैदा थो करे, इन जा 3। असां वटि बि आहिस्ते आहिस्ते 3 अलाह जनम पिया था वठनि। केतिरा माण्हू जेके चवनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो आहे असल में ख़ालिक़ आहे, पर हिते पर्दो करे इंसान ते, हाणे इहे बि तबिको हले पिए थो। वरी ॿिया चवंदा त अली करम अलाह वजह अलाह हुआ, केतिरा ई माण्हू चवनि था अली अलाह, अली अलाह हुआ, ऐं ॿियो असलो अलाह। त इहे 3 बुरायूं हर दुनिया जे मुआशिरे में क़ाइमु थी चुकियूं आहिनि ऐं क़ाइमु थियनि पिए थियूं। तंहिंजे करे चींदे जेके चवनि था त अलाह 3 आहिनि, इहे कुफ़ुर था कनि। वमा मिन इलाहिन इल्ला इलाहु वाहिद, अलाह हिकिड़ो ई आहे, अकेलो ई आहे। वई लम यंतहू अम्मा यकूलून, जे इहे बंदि न कंदा जेके चवनि था लय मसन लज़ीन कफ़रू मिनहुम अज़ाबुन अलीम, त पोइ अलाह फरमाए थो त इन्हनि खे अज़ाब अलीम थींदो। चई जॾहिं मूं आयत पढ़ी त मूं चयो फ़ैज़ा कान ला फ़तह बाब तौबा लिमन नस्ब लहू साहिबा, चई त पोइ जेकॾहिं अलाह अहिड़नि माण्हुनि खे जेकॾहिं तौबा कंदा, इन्हनि खे बि त माफ़ थो करे न, जेके एॾो अलाह ते शिरक था कनि। अलाह 3 आहिनि, चए थो अलाह साईं त जेकॾहिं तव्हां छॾे ॾींदो ॻाल्हि खे, जे न छॾींदो त अज़ाब ॾींदोसां, पर जेके छॾे ॾियनि माना माफ़ु करे थो। त चई मूं चयो त जेकॾहिं अहिड़ो जुर्म करे बि अलाह माफ़ु था कनि, कैफ़ बिन दूनी, त मां त इहो कोन थो कयां, मां ॿिया गुनाह थो कयां, त अलाह छो न माफ़ु कंदो? छो थो मूंखे शैतान चए त अलाह तुंहिंजा गुनाह माफ़ु कोन कंदो? हेॾे वॾे गुनाह खे अलाह माफ़ु करे थो, असांजा नंढा गुनाह कीअं न माफ़ु कंदो? ही सूर एराब जी आयत हिकिड़े शख़्स पढ़ी, इन रहमत अल्लाह करीबुन मिनल मोहसिनीन, बेशक अलाह जी जेका रहमत आहे भलारनि सां वेझी आहे। तंहिंखे वजत मां सरनी मां अन्नी लम अहसन इला बि कली, चई मां हिन आयत पढ़ण खां पोइ सोचियो त मां त भलाईअ जा कम त कोन थो कयां एतिरा, इला अन रहमत कानत असबक व सुभानू जलफ़ी अलाह, पोइ मूं सोचियो त छो न मां अलाह जी रहमत जो दावेदार थियां ऐं भलाईअ जा कम कयां। तंहिंजे करे इन ॾींहं खां पोइ आउं भलाई जे कमनि में पइजी वियुसि। हर शइ जी हिकमत आहे। मिसाल जे तौरु क़ुर हकीम निमाज़ जे मुतलिक़ इहो बि फरमायो आहे त हे मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जी किताब तां मूं खयों आहे, किताब क़ुर का शऊरी इनक़लाब। चए थो त अलाह ताला अक़िम सलात लि ज़िक्री, माना निमाज़ पढ़ो मूंखे यादि करण जे लाइ। जॾहिं यानी निमाज़ अदा कयो उन लाइ त इंसान खे रब यादि ईंदो। रही हाणे इहा निमाज़ जी हिकमत आहे, जंहिं निमाज़ में हिकमत नाहे त पोइ इहा निमाज़ मुनाफ़िक़ आहे। माना तव्हां रुॻो टकर हणो, आयतूं पढ़ो था, ख़बर नथी पवे त छा पिए था चऊं, ऐं माना तव्हां अलाह खे इन्हनि लफ़्ज़नि सां यादि कयो कोन था। हाणे चऊं सुभान रबी अला, हाणे माना जी ख़बर न आहे छा था चऊं, त चए थो इहा पोइ मुनाफ़िक़ाना निमाज़ आहे। साॻिए नमूने मौलाना साहिबु लिखे थो, क़ुर हकीम जे निस्बत चयो वियो आहे त हुदल लिल मुतक़ी,
यानी इंसाफ़ क़ाइमु करण वारनि लाइ रहनुमाई जो कमु करे थो। त उन हिकु जुमिले क़ुर हकीम जी हिकमत ज़ब्त कई आहे। त माना हीअ हक़ीक़त में क़ुर जेके माण्हू पैदा कंदो इहे इंसाफ़ क़ाइमु कंदा। हीअ क़ुर जेके माण्हू पैदा कंदो उन्हनि खे चइबो उलिल अलबाब, जिन जो तर्जुमो आहे शेर ख़ुदा, यानी अलाह जा शींहं। हे अलाह जा शींहं थो पैदा करे। त चए थो त इन जी ज़ब्त कई वई आहे। हाणे जेकॾहिं क़ुर पढ़ण जो मक़सदु इंसाफ़ क़ाइमु करणु न आहे ऐं हिन मुल्क में बुराई ख़तमु करणु न आहे, त पोइ इहो हक़ीक़त में क़ुर न पियो पढ़े, इहो मुनाफ़िक़ाना निमाज़ वांगुरु को दुनी फ़ाइदे लाइ क़ुर खे ढाल ठाहे पढ़े वेठो। माना असां क़ुर पढ़ण सां नियत कहिड़ी हूंदी त असां इंसाफ़ कयूं हिन धरतीअ ते। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो, मां तर्जुमो थो कयां त तव्हांजो रब उहो आहे जंहिं ज़मीन आसमान पैदा कयो आहे 6 अदवारनि में, पोइ पंहिंजे अर्श ते तवजह ॾिनई ऐं युदब्बिरुल अम्र माना सॼो कारखानो पाण थो हलाए। युदब्बिरुल अम्र माना सॼो दरिया कीअं थो वहे, थोरो थो वहे, बारिश किथे पवे किथे न पवे। युदब्बिरुल अम्र माना ऑपरेशन मेंटेनेंस 100% अलाह थो करे। तंहिंजे करे जेको आहे, तंहिंजे करे इन जो मतिलबु आहे त जेकॾहिं तव्हांखे का अलाह का शइ घुरणी आहे त उन खां घुरंदो, छो त सॼो ऑपरेशन हुन जे हथ में आहे। केरु ॼमे थो, केरु मरे थो, कंहिंखे ॾुख थो थिए, सॼो ई कंट्रोल पाण थो करे। तंहिंजे करे हिकु शख़्स जो जॾहिं मां आयत पढ़ी त कुन त साबिक़नि अहत मां फी शून हयात कसे, चई मां ॾाढो बिज़ी हुयुसि दुनिया जे मामले में, वरहक नफ़्सी बिज़ालिक, ऐं पंहिंजो जी इन में लॻाए छॾियऊं। व इंद मां तफ़कर फी हाज़िया, पर जॾहिं हिन ते गौर कयमि त सॼा फ़ैसिला अलाह थो करे। अई कंत अन अलाहु अल मुदबिर मुतसिफ़ कल, त मूंखे यकीन अची वियो त सॼा कम अलाह पाण थो करे। व अन अलल मोमिनीन यतवकल अलाह व यामल असबब, बाक़ी असांजो कमु आहे त अलाह ते तवकल करे ऐं जेके अलाह असांखे कमु चाहीनि उहे कयूं, बाक़ी फ़ैसिलो अलाह थो करे। छो त इन सां मूंखे फ़र्क़ु पइजी वियो। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो, जॾहिं हज़रत याकूब अलैहिस्सलाम भाउरनि खे चवे थो वञी यूसुफ अलैहिस्सलाम खे ॻोल्हियो, या बनिया अज़हबू फ़तहस्ससू मिन यूसुफ अख़ी, उनजो भाउ उन वटां वञो ऐं उन खे वञी ॻोल्हियो। त चए थो त ममा असर फ़ी ज़ाल ख़ताब मली रक़त व इज़न, चए थो हीअ जॾहिं मां आयत पढ़ी त इन मूंखे रोअणु ॾियारे छॾियो। ऐं छा आहे त हिकिड़ो पीउ आहे ऐं वजह बि फ़क़त वलदई, जंहिंखे परेशानी आहे पुटनि जी। हाणे चए थो अबद कुल हाज़ा युनादी बि कलमत वला अलतफ़ मिनहा या बुनैया, चई ख़बर अथसि त हिननि ई मुंहिंजे पुटनि यूसुफ अलैहिस्सलाम खे उछलायो आहे, खूह में विझी आया, ऐं वरी मुंहिंजो भाउ मूंखां फुरे विया आहिनि। लेकिन उनजे बावजूदि बि ॾिसो त एॾो ॾुखायल पीउ पुटनि खे ख़िताब कीअं थो करे, या बुनैया, ए मुंहिंजा प्यारा पुट रहो। इन जे बावजूदि चए थो या बुनैया, चए थो हाज़ी रहमत अब अबना ही अल्लज़ीन अख़्तउले, चई छा इहो पीउ जो किरदारु ॾिसो जेको प्यार सां हुनखे सॾे थो, जॾहिं ख़बर अथसि ख़ता कई आहे, कई फ़ही इज़न रहम अर्रहम राहमीन। पोइ अलाह ताला जेको आहे सो असांखे चए थो मुंहिंजा ॿान हो मुंहिंजी ॻाल्हि, त उन ते असांखे असरु कोन थो पए। चए थो मुझे रात को देर तक जागने की आदत थी और फजर की नमाज भी छूट जाती थी, फरिश्ते मुझे बेनमाजियों में लिखते थे। एक दिन मस्जिद में मुझे उसी आलमा ने आयत दोहराने का मशवरा दिया, कहिड़ी अल्लज़ी यराक हैन तक़ुम, चए थो अल्लाह तव्हांखे ओॾी महिल बि ॾिसे पिए थो जॾहिं तव्हां उथो था। व तक़ल्लुबक फिस साजिदीन, ऐं जॾहिं तव्हां सजदो कयो था तॾहिं बि तव्हांखे ॾिसे थो। चई इस आयत ने फिर मुझे फजर की नमाज़ ज़ाया करने नहीं दी, त अलाह हर शइ मूंखे वाज थो करे, सुतो पिया अज़ान भई आहे त उथां छो थो। बहरहाल वरी इंशाअल्लाह जेकी ॿिया बचा आहिनि और अॻिले जुमे ते इहे तव्हांखे ॾसी वेंदी। अलाह ताला खां मां दुआ थो करां, अलाह पाक असांखे सम्झ था फ़रमाए। ऐं इहे जेके असां वटि तरावियूं थियनि पिए थियूं न, तव्हां तर्जुमो पिए थो थिए, 4 रकातुनि जो स्क्रीन ते क़ुर ॾेखारे, हिते हिकिड़ो शख़्स बि तव्हांखे सॼी माना थो ॿुधाए। इहा माना जेका तव्हां कयो था उन जो असरु इहो आहे त अचे थो त जेकॾहिं हिकिड़ी आयत क़ुर जी माना कंदव ऐं सम्झंदव त इन्हीअ जो सवाबु सॼे क़ुर जे ख़तमे करण खां वधीक आहे, जेको बिना माना जे कजे थो अरबीअ में। एॾो सवाबु आहे हिकिड़ी आयत क़ुर जी माना जो अजुरु आम ॾींहंनि में 100 रकात नफ़िल जे बराबरि आहे, ऐं रमज़ान में त 70 सां ज़रब कयोसि।
त एॾो वॾो सवाबु आहे क़ुर जी माना ॿुधणु तंहिंखे तव्हांखे ऐं घर वारनि खे बि वठी अचो। हिते 9 बजे जेको पौणे 9 बजे फ़र्ज़ु थींदो, 9 बजे तर्जुमो शुरू थी वेंदो, 12 सवाइ 12 साढे 12 ताईं ख़तमु थी थो वञे। त क़ुर जे लाइ जेकॾहिं न जाॻंदव त पोइ कॾहिं जाॻंदव। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वलहम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।